मौला अली हैदर करार इब्ने अबू तालिब जन को शख्स आयो थे, या अली तू तो रब्बुल आलमीन जी नेमतन मां वाकिफ आ। अल्लाह साईं दुख ऐं तकलीफ़ जहिड़ी नेमत छो नाज़िल कई आहे? तो मौला अली हैदर करार इब्ने अबू तालिब जन था फरमाइनि त ए इंसान शुक्र कर रब्बुल आलमीन जो, तो अल्लाह साईं दुख जहिड़ी बि नेमत नाज़िल कई आहे। दुख इंसान खे मज़बूत कंदो आहे, ख़ुशी जेका हूंदी आहे न इंसान खे कमज़ोर कंदी आहे। दुख ई त आहे जेको इंसान खे मज़बूत कंदो आहे, बहादुर कंदो आहे। अल्लाह पाक जेके मन वॾो मकान अता कंदो आहे न, रब्बुल जलाल वल इकराम जंहिं इंसान खे हिकु बुलंदी अता कंदो आहे त पहिरियों उनखे ॾुखनि ऐं तकलीफ़नि मां ज़रूरु घेरींदो आहे। जेको इंसान तकलीफ़नि ऐं ॾुखनि मां गुज़रे न, वो अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जो शुक्र अदा करे। दुख भी एक अल्लाह जी नेमत आहे। दुख जे वक़्त में कॾहिं बि मायूस न थींदा कयो। जॾहिं बि तव्हांखे दुख मिले न, तो अल्लाह जो शुक्र अदा कंदा कयो त या अल्लाह तुंहिंजा लख ऐं करोड़ एहसान। दुख जे वक़्त में रब्बुल जलाल वल इकराम जी दरबार में ज़रूर झुक जाए। इहो झुकण अल्लाह खे अञा मोहब्बत ॾींदो अथई। रब्बुल जलाल वल इकराम खे अञा वधीक मोहब्बत मिलंदी इन तुंहिंजे दुख जे वक़्त में झुकण अल्लाह खे वॾो पसंदि हूंदो। ख़ुशी जे वक़्त में त इंसान, तव्हां ॾिठा हूंदा त ख़ुशी जे वक़्त में इंसान एतिरो गुम थी वेंदा आहिनि जो पंहिंजी बि ख़बर न पवंदी आहे। ख़ुशी जे वक़्त में इंसान जॾहिं बि ईंदो आहे न, त पोइ जा संगत जे आॾो, जा पंहिंजनि जे आॾो, जा पाड़ेसरी जे आॾो, मन का अहिड़ी जेका ॻाल्हि करण बि घुरिजे उहा करणु न घुरिजे, उहे ख़ुशी जे वक़्त में करे छॾींदा आहिनि। हा, इहा उनखे ख़बर न आहे त इहा ॻाल्हि त मां करे वियुमि, बाद में इहा ॻाल्हि मूंखे केॾी तकलीफ़ ॾिनी। ख़ुशी जे वक़्त में कॾहिं बि तव्हां उहे इंसान जो तकिड़ा ख़ुशी में ईंदा आहियो त पंहिंजी हर ॻाल्हि दोस्तनि ताणी बि शेयर करे छॾींदा आहियो, हिन उन्हनि ताणी बि शेयर करे छॾींदा आहियो। दुख मिलेव तो पोइ तव्हांखे सम्झ नथी अचे, ख़बर नथी पए, पाण खे पाण तव्हां मायूसी में वठी वञो, मुसीबत में घेरियो। बाबा दुखनि जे वक़्त में अल्लाह ॾे रुजू कंदा कयो, रब्बुल जलाल वल इकराम ॾे रुजू कंदा कयो। जेके दुख तव्हांखे अल्लाह ॾे झुकाइनि, सम्झो इहा अल्लाह जी आज़माइश आहे। जीअं दुखनि जे वक़्त में रब ॾे बि न गुज़रे, रब ॾे बि न वञे, त सम्झी अल्लाह जो अज़ाब आहे। यादि रखो ए इंसानो, दुखनि जे वक़्त में अल्लाह जी तरफ़ रुजू कंदा कयो। रब सां दोस्ती कर, इहे तुंहिंजा दुख ऐं परेशानियूं सभु ख़तम थी वेंदई। दावा सां त चओ, जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।